أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله وكفى وسلام على عباده الذين اصطفى لا سيما على محمد المصطفى صلى الله عليه وآله وسلم وعلى الأوصياء من عترته الذين أذهب الله عنهم الرجس وطهرهم تطهيرا إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما ولعنة الدائمة على أعدائهم من يوم ظلمهم إلى قيام يوم الدين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب إني لما أنزلت إلي من خير فقير أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد وفرقانه الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله ولتنظر نفس ما قدمت لغد واتقوا الله إن الله خبير بما تعملون صلوات اللهم صل على محمد وآل محمد इशारे सवाब जी मजर जी मुनासिबत सां अवां सामने कुरान मजीद जी सूरत हशर मां हिकिड़ी मशहूर ऐं मारूफ़ आयत जी तलावत जो शर्फ़ हासिल कयो अथमि। हिन आयत में ख़ुदावंद आलम दुनिया में तक़वा ऐं परहेज़गारी इख्तियार करे मरण खां पोइ वारी हयाती ज़िंदगी जे लाइ कुझु सामान मोकिलण जो हुकुम फ़रमायो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़े सलवात अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। एक दफ़ा सूरत फातिहा 3 दफ़ा कुल अल्लाह पढ़ी मरूम जे रूह के सवाब पहुंचा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ुल हुवल्लाहु बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ुल हुवल्लाहु अहद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ुल हुवल्लाहु अहद लम यलिद वलम यूलद या अल्लाह या मोहम्मद मोहम्मद मुस्तफ़ा इलाही लंगर के सवाब मजलिस सवाब कबूल फरमा मोहम्मद अली फातिमा हसन के वास्ते मार्फत हाजी गुलाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़े सलवात अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। मुझे कहा तवजो सामूं तलावत की जो ज़ाहिरी मक़सद इहो आहे ए ईमान वारो तक़वा ऐं परहेज़गारी इख्तियार कयो। वलतंज़ुर नफ़्स मा क़द्दमत लिग़दन हर नफ़्स खे इन ॻाल्हि ॾांहुं ध्यानु ॾियणु खपे त मां मरण खां पोइ वारी हयाती जे लाइ छा थो मोकिलियां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वतक़ुल्लाह वरी खुदा ॿे दफ़ा मन नंढड़ी आयत में
खुदा ॿ दफ़ा तक़वा जी ताक़ीद फरमाई है। ॿ दफ़ा तक़वा जी ताक़ीद फरमाए खुदा विच में हिकिड़ो जुमिलो फरमायो आहे त वल तंज़ुर नफ़्सुम मा क़द्दमत लिग़दिन। हर नफ़्स खे इन ॻाल्हि ॾांहुं ध्यानु ॾियणु खपे तूं मरण खां पोइ वरी हयाती जे लाइ छा थो मोकिले। सुभान अल्लाह। इन अल्लाह बिमा तामलून ख़बीर। खुदा फरमाए थो जेकॾहिं न कंदव, न तक़वा इख्तियार कंदव, न मरण खां पोइ वरी हयाती जे लाइ कुझु मोकिलींदो, यादि रखो मां अलाह तव्हांजे हर कम खे ॼाणा थो। तव्हांजो को बि कमु मूंखां पुछो कोन्हे। इहो ज़ाहिरी तर्जुमो जेको मूं तव्हांजे साम्हूं अर्ज़ु रखियो। हींअर सभु खां पहिरियों ख़ुदा असांखे तक़वा जो हुकुम फरमायो आहे त तक़वा इख्तियार कयो। तक़वा छाखे चइबो आहे? पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे हुकुम जे मुताबिक़ गुज़ारण खे तक़वा सॾिबो आहे। जेके बि अल्लाह असांजे लाइ वाजिबात रखिया आहिनि उन वाजिबात खे पूरो करणु ऐं हराम कमनि खां बचणु, इहो आहे तक़वा। हराम कमनि खां बचूं ऐं वाजिबात खे पूरो कयो अल्लाह जे हुकुम जे मुताबिक़, इहो आहे तक़वा। ख़ुदा असांखे हुकुम फरमायो आहे। इन नंढड़ी आयत में ख़ुदा असांखे ॿ दफ़ा तक़वा जी ताक़ीद फरमाई आहे त तक़वा इख्तियार कयो। वल तंज़ुर नफ़्सुम मा क़द्दमत लिग़दिन। हिते असांजे इमामनि जो फरमान बि इहो ई आहे त दुनिया में रहो था, दुनिया में रही करे पंहिंजे उथी वेठी खाइण पीअण हलाल हराम जो ख़्यालु रखी बाक़ी कम जेके कयो अहिड़ा कयो जेके मरण खां पोइ कमु अचनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दुनिया में ज़िंदगी गुज़ारे बेइज़्ता न थियो, ख़ार ज़लील न थियो, इज़्ज़त आबरू सां ज़िंदगी गुज़ारे रहो भली दुनिया वारनि सां, मगर छा कम अहिड़ा कयो जेके मरण खां पोइ कमु अचनि। सुभान अल्लाह। हाणे हींअर अंदाज़ो लॻाईंदा वञो त छा हाल आहे असांजे मुआशिरे जो। लॻे थो त माण्हू मरंदा ई कोन, रुगो हमेशह हिते हूंदा, मरंदा ई कोन। हा 24 कलाकनि में हर माण्हू खे सोचण जी जाइ आहे त 24 कलाकनि में मां छा थो कयां। घणी देरि ड्यूटी आहे, दुकान आहे, ॿियो को कारोबार आहे, घणी देरि उन्हनि जे में ख़र्च थो कयां, घणी देरि मां नमाज़ थो पढ़ां, क़ुरान थो पढ़ां, अल्लाह जी राह में कमु थो कयां, बीमार जी दवा वठी ॾियां, वालिदैन जी ख़िदमत कयां। छा अॼुकल्ह वालिदैन खां सभु को बेज़ार लॻो पियो आहे, अज़ीज़नि क़रीबनि खां सभु को बेज़ार लॻो पियो आहे। नफ़रतूं ऐं बेज़ारियूं पाण सम्झो था आहिनि पाण खे मोमिन छॾण वारा। हाणे इन करे मां तव्हांजे साम्हूं अर्ज़ु कयो आहे त ख़ुदावंद आलम असांखे अक़ुल जहिड़ी नेमत ॾेई दुनिया में मोकिलियो आहे त पंहिंजे अक़ुल सां कमु वठी हिते दुनिया में सुहिणी ज़िंदगी गुज़ारियो, दलील ख़्वार न थियो, इज़्ज़त आबरू सां हिते ज़िंदगी गुज़ारे, कम उहे कयो जेके मरण खां पोइ कमु अचनि। हाणे मरण खां पोइ कमु अचण वारा कम जेके आहिनि असांजा, इहे वालिदैन जी ख़िदमत आहे, बीमार दवा वठी ॾियणी आहे, पाड़े वारनि सां सुहिणो सलूक रखिणो आहे, नफ़रत में बेज़ारियूं न आहिनि करणियूं, दुश्मनी न आहे करणी, ॿ जेके विढ़ी पऊं त उन्हनि खे ठहराव करायो। इहे कम अहिड़ा आहिनि जेके मरण खां पोइ कमु ईंदा। हाणे पाण सम्झो था त इन्हनि कमनि में केरु का ॻाल्हि ई कान्हे। तक़वा ऐं परहेज़गारी त वई असांजी ख़तमु थी, हींअर रुॻो आहे पंहिंजे हवालनि ते। अॼुकल्ह सभु को तालीम जी न तइलीम तबाह ऐं बर्बाद थी वई आहे। अहिड़ी तरीक़े सां असां वटि हींअर इल्म जी का ॻाल्हि ई कान्हे का। अॼु नेट ते आयो आहे, नेट ते हीअं आयो आहे, नेट ते हीअं आयो आहे। नेट जी माना त क़ुरान,
ऐं पाण सम्झदासीं इहे टीवियूं इहे सभु कूड़ा, इहे सॼियूं नेटियूं बि कूड़ियूं ठही। पोइ हाणे मर्ज़ी वारो आहे हर कोई, मगर छा आहे त माहौल अहिड़ो थी वियो आहे जो उन में माण्हू अहिड़ो फासी पियो आहे जो कुझु नथो चई सघे। पोइ हिन में अहिड़ी जाइ ते मौला जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जो फरमान इमाम अलैहिस्सलाम फरमाए थो त हे आख़िरी दौर में दीनदार हुजण माना वारी जी मुठ खे झलण या टांडो हथ में झलण। वारी जी मुठ घणी झलंदे वेंदी कान, वरी अंगर पंहिंजो जेको थिए थो इहो बि ॿरंदड़ हुजे, बाहि टांडो हुजे, उनखे हथ में केतिरे झलींदा। जीअं वारी जी मुठ खे झलण बि ॾुखियो आहे, टांडे खे झलण बि ॾुखियो आहे, आख़िरी दौर में इमाम तो फरमाए त दीनदार हुजण बि ॾुखियो आहे। सुभान अल्लाह, नारे हैदरी। हाणे इन करे जे ॾिसूं था त हाणे आख़िर में अहिड़ो दीनदार थी ऐं हितां मरी वञे ॾाढो। पोइ हाणे असुल मोमिन त उहो आहे जेको हितां बचे पंहिंजी जान बचाए निकिरी वञे। पोइ अहिड़ो दौर इस्तेमालु करे हिन खां पोइ माण्हू मरण खां पोइ जे लाइ कुझु मोकिले। हाणे छा थो चई सघिजे, अॼुकल्ह कंहिंखे ॾिसो था त अॼुकल्ह वालदेन सां बि सुलूक कोन्हे को, भाउ भेण बेज़ार, नफ़रतूं घर में सभु, हर कंहिंजा मुंहुं अॼु असां सुलह लॻा पिया, दावा ई आहे त असां आहियूं। हाणे साईं अॼुकल्ह हे जेके असांजा विलायती थी पिया न, इहे वरी विलायती चवनि था त असां नमाज़ी न आहियूं शिया, नमाज़ी शिया न आहियूं, असां अज़ादार शिया आहियूं, माना नमाज़ छुटी। हाणे कहिड़ी असांखे आयत हदीस में ईअं आहे त बाबा सभु कुझु छॾियो, रुॻो हली हली कयो। मौला अली सां मोहबत जी माना इहा कॾहिं का रुॻो मौला अली सां मोहबत जो इज़हार ईअं शेर शाइरी में नेट जे ज़रिए, न को हवालो, न को हदीस, न को क़ुरान, बसि हाणे छा कजे, को मर्ज़ी वारो ॿुधे। हाणे इन उनवान सां इहो अॼुकल्ह तरीक़ो थी पियो आहे त मां असांखे त चओ ई कुझु न। नमाज़ ते विया आहिनि करबला, अज़ान थी आहे, हिक ॿिए खे चयोसीं भला हाणे हलो त नमाज़ पढ़ूं, जे हिते बि नमाज़ हवाल इहे ॿुधो था, हिते बि ॾी आहे नमाज़। मौला अली मौला हुसैन असांजा जेके इमाम आहिनि, इन्हनि जी शहादती नमाज़ ऐं सजदे में आहे। इहे नमाज़ में शहीद थिया आहिनि। नमाज़ पढ़ंदे पढ़ंदे किताबनि में असांखे मिले थो त 1000 रकात रोज़ाना नमाज़ पढ़ंदा हुया, पढ़ी ॾेखार। इहो हाल आहे असांजे अॼुकल्ह जे दीन जो, पंहिंजी मर्ज़ी जो दीन। हाणे वरी जंडाणनि में बि हिकिड़ो मुफ़्ती पैदा थियो आहे, मुफ़्ती मुमताज़। उहो बि मौलवियुनि आलिमनि खे गारियूं खोले, ग़लति तर्जुमा, पंहिंजी मर्ज़ी जा तर्जुमा कयूं, कम खे ड्राहियूं वेठो आहे। बहरहाल इहो अॼुकल्ह तरीक़ो थी पियो आहे साईं, हर को मर्ज़ी वारो आहे, हर बकरी पंहिंजे पाए टंग बि, असांजो उहो कोन्हे। मौला जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जो फरमान आहे, इमाम अलैहिस्सलाम असांखे इहो फरमायो आहे त जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी तव्हांखे ज़रूरत पवे, फर्जिउ इला रवात अहादीस न, असांजे हदीसनि जी रिवायत करण वारा ऐं बयानु करण वारा उन्हनि ॾे रुजू करे उन खां मसइलो पुछो। मौला जो फरमान थी वियो,
हिते हाणे का ॻाल्हि ई कान्हे मावड़ा ने केरु थो रुजू करे साईं अॼुकल्ह ज़ाकिरनि जी थी हाल लॻी पई आहे त मौलियुनि में त वञो ई न मौलियुनि खां पुछो ई न लखें रुपया ख़र्च कयूं माले इमाम पिनी सनी हे मदरसा ठाहियूं वेठा आहियूं शागिर्द आहिनि ॻोठ वारा त सभु मुश्तहद आज़म कोई पढ़ण जी ज़रूरत ई कान्हे का पुछण जी ज़रूरत ई कान्हे का सभु था चवनि त हुजूं वज़ीर हुजूं के आईजी हुजूं SP हुजूं मौलवी जी ज़रूरत ई कान्हे वरी हेॾो ईअं बि चवनि था वरी तलक़ीन जे लाइ मैयत जे लाइ गुस्ल जे लाइ आवाज़ अचो हाणे छो आयो दादा उन कम जे लाइ वरी असांखे अची मिलसूं कॾहिं त हल बाक़ी रहियो सुवाल त पंहिंजी मर्ज़ी जी सवलाई आहे साईं आसानी आहे आसान खपे हुननि खे आसानी खपे इन करे हू आसानी में पाण खे ख़ुशि रखनि था पिया मां इन करे तव्हांजे साम्हूं अर्ज़ु रखियो आहे त ख़ुदावंद आलम मोहम्मद आल मोहम्मद जी इताअत ऐं पैरवी में दीन रखियो आहे इन में इंसान जी कामयाबी आहे उहो ई निजात वारो आहे आल मोहम्मद जी पैरवी में इताअत फरमान बरदारी में निजात आहे वरना ईअं त तव्हां पाण सम्झो था त केतिरा फ़िरका रसूल पाण फरमायो आहे अॼुकल्ह जेके हे अंग अखर वारा रिसाला आहिनि न इहे रिसाला लिखनि था त 4 हिसा दुनिया जी आबादी मां 3 हिसा गैर मुस्लिम आहिनि 3 हिसा गैर मुस्लिम आहिनि हिकिड़ो मुस्लमान आहे चौथो हिसो हाणे चौथो हिसो मुस्लमान रसूल थो फरमाए त 77 उम्मती अला सलासतम व सबईन फ़िरका कुल्लुहुम फ़िन्नार इल्ला वाहिदा रसूल फरमाए थो मुंहिंजी उम्मतनि क़रीब 73 फ़िरका थी वेंदी 72 जहन्नुम में वेंदा हिकिड़ो जन्नत में वेंदो उन जे लाइ बि रसूल हिन हदीस में त कोन रसियो आहे ॿी जल्द रसियो त या अली अंत वशीयत घुमल फाइजोन अली तूं ऐं तुंहिंजा शिया ई कामयाब हूंदा क़यामत में हाणे हींअर सभु को दावेदार आहे त सभु ताबेदार आहियूं शिया आहियूं मौला अली इब्न अबी तालिब जो हाल मां तव्हांजे साम्हूं अर्ज़ु कयो आहे जनाब मौला अली अलैहिस्सलाम नमाज़ जा केतिरा पाबंद आहिनि मस्जिद में नमाज में सजदे में रोज़े जी हालत में मौला खे शहीद कयो वियो आहे मौला हुसैन अलैहिस्सलाम बि सजदे में शहीद थियो असां अॼुकल्ह जा शिया जेके उनखे नमाज़ पढ़ण जी ज़रूरत ई कोन्हे दीन ते हलणु ॾाढो ॾुखियो आहे साईं हर को पंहिंजी मर्ज़ी पियो हलाए जुमे जे लाइ बि असांजा के कानून आहिनि त हिन कानून सां जुमो नमाज़ पढ़ो पोइ ॾिसो था त हर जॻह 2 जुमा लॻा पिया को हुनखे ध्यानु ई कोन थो ॾिए न को मौलवी ध्यानु थो ॾिए त मूंखे नमाज़ जुमा हिते नाहे पढ़ाइणी न को अवाम ई चवनि था त न बाबा पढ़ाए हुजे न हुजे मुड़े नमाज़ पढ़ाए तो हाणे इन एतबार सां साईं भई असांजो हाल इहो थी वियो आहे मां अव्हांजे साम्हूं ही जेका क़ुर जी आयत तिलावत कई आहे हिन में ख़ुदावंद आलम तक़वा ऐं परहेज़गारी जो हुकुम ॾिनो आहे ऐं मरण खां पोइ जे लाइ कुझु हुकुम कयो अथसि त उन खे मोकिलियो मौला अली अलैहिस्सलाम तो फरमाए हिते जीअं कीअं मोहताज आहियो घर में रड़ियूं करे दाहूं करे पाड़े वारनि मां कंहिंखे छॾे वठंदव कंहिंखो पाणी घुरंदव कंहिंखो दवा घुरंदव कुझु थींदो या को ॿी ज़रूरत हूंदी त उनखे चवंदव बाबा मूंखे आणे ॾे लेकिन मरण खां पोइ हज़ारे माण्हू तुंहिंजे पासे में दफ़न थिया सुता पिया मगर को जवाबु ॾियण वारी कोन थिए कोई जवाबु कोन ॾींदो क़ब्रिस्तान हिते जेको कुझु करिणो अथई करे उहो न त हाणे इन उनवान सां ॾिसूं था पिया त असांजो हाल
इहो थी वियो आहे। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज खां बाद मसाइल बयान कनि था पिया। नवां दौर आहे, नवां माण्हू आहिनि, नवां मुस्लिम आहिनि, उन्हनि खे मौला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीनी मसाला सम्झाइनि था। एतिरे में जनाब सलमान रसूल खां पुछे थो या रसूलुल्लाह माबालो अक़वामिन यकरहुनल मौत, ए रसूल माण्हू मौत खां छो था लाराइनि? केरु मरण ते राज़ी आहे? कोई मरण ते राज़ी कोन्हे। उजागो थी छा मौलाना पंजनि खे उजागो अखियूं ॿुॾी पियो सुतो पिया जे मां ॿुधाए सघां। सुहाणे साईं जनाब रसूल खां इहो सवाल थियो आहे। जनाब सलमान खे रसूल जवाब थो ॾिए, सलमान मौत का सफ़र, मौत बि सफ़र वांगुरु आहे। जेतिरो सफ़र हूंदो, जेतिरो अहम सफ़र हूंदो, ओतिरो ई इंसानु हुन जे लाइ तयारी कंदो आहे। हाणे रसूल फरमातो त मौत सफ़र वांगुरु आहे। सफ़र बि ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ो सफ़र ठहिया ठुकिया वेठा आहियूं, उताकूं, कारखाना, बंगला लॻा पिया आहिनि, गाॾियूं लॻियूं पियूं आहिनि, बाग बुस्तान सभु दोस्त संगत वारा चाहे चटो लॻो पियो, अस्सलाम वालेकुम सलाम वालेकुम सलाम वालेकुम। उताकूं भरियूं पियूं आहिनि, घर ठहिया ठुकिया वेठा आहिनि। इन करे जेकॾहिं अहिड़े माण्हू खे चइबो त तूं हितां हलियो वञ कब्रिस्तान ॾे, पोइ इन खे मौत नागवार आहे। छो जो हुन पंहिंजी आबादी हिते दुनिया में सम्झी आहे त दुनिया में आबाद आहियूं, इहा ई आबादी आहे असांजी, इहो ई असांजो कमु आहे। पोइ इन जे लाइ आया आहियूं त दुनिया खे सींगारियूं, बंगला, बनियूं, कारखाना, दुकान, धंधा हिते कयूं, आबाद हुजूं। बाक़ी ॿियो मरण जी हुननि खे ॻणती कान्हे का, न को मरणो ई आहे। त अहिड़े माण्हू खे जेकॾहिं चइजे त हितां हलियो वञ त उहो ॿाहिरि वञण लाइ, सफ़र ते वञण लाइ तयारु कोन्हे को। रसूल फरमातो त अक्सर अहल दुनिया, दुनिया जा अक्सर माण्हू इन जा तबियत जा, इन नज़रिए जा आहिनि त हिते ई आबादी आहे, बाक़ी हाणे पोइ काॾे वेंदासीं। पोइ इन में पाण सम्झो था त रुॻो दुनिया खे आबाद करण जे लाइ कूड़ इटकियूं मिटकियूं पंहिंजा पंहिंजा मनसूबा ठाहे मिड़ई कमु कढियूं वेठो आहे। फलां रसूल जी गलती किथे त तक़वा जी परहेज़गारी आहे। हाणे इहो आहे हिकिड़ो सफ़र, रसूल फरमातो हिकिड़ो इहो सफ़र आहे जो ठहिया ठकिया दुनिया वारा आबाद शाद थिया हिते वेठा आहिनि। इन्हनि माण्हुनि खे क़बर यादि ई कान्हे का, मरणो ई कोन्हे को, इन करे वेही चऊं था असांजी इहा ई आबादी आहे। रसूल फरमातो घणा दुनिया वारा इन नज़रिए जा, इन करे मौत खे मकरूह था सम्झनि, मौत खे पसंदि नथा कनि, मौत सां राज़ी न आहिनि, मौत खे नथा चाहिनि, मौत में ख़ुशि न। हिकिड़ो सफ़र वरी इहो आहे जो माण्हू परदेस में वञी फाथो आहे, परदेस में वञी फाथो आहे माण्हू हिकिड़ो। हाणे अहिड़े फाथल माण्हू खे जेकॾहिं चइजे त महीने खां पोइ तूं ॻोठ वेंदे त केतिरो ख़ुशि थींदो? पोइ ख़ुशि थी वेठो ॾींहुं ॻणींदो थिए मुंहिंजा ॾींहुं पूरा थियनि त मां जेकर वञा। हो हिननि ॾींहंनि जे पूरे करण में आहे त रसूल फरमातो जेकॾहिं अहिड़े माण्हू खे, अहिड़े कैदी खे जेकॾहिं दौलत पैसा ॾिजनि त हिते कारखानो हणाए, कुझु कैद खाने में हिते कारखानो हणाए, को बनी, को बाग, को बुस्तान, कुझु न कुझु कर, क़बूल कंदो?
पोइ जॾहिं मुंहिंजा ॾींहं पूरा थियनि त मां ॻोठ पुॼां। इन करे इहो मुसाफ़िर रसूल जी हदीस आहे, मां पंहिंजे तरफ़ां कुझु कोन थो चवां। रसूल फरमातो त दुनिया जन्नतुन लिल काफ़िर व सिजनुन लिल मुमिन। रसूल फरमातो त दुनिया जेका आहे इहा काफ़िर जे लाइ जन्नत आहे, मुमिन जे लाइ क़ैद खानो आहे। हाणे ख़ुदा जे वास्ते लेखो कर त असां मां कंहिं दुनिया खे क़ैद खानो सम्झो आहे? असां मां कंहिं बि दुनिया खे क़ैद खानो कोन सम्झो आहे। वॾे ठठ ठांगर सां रहिया पिया आहियूं, क़ैद खानो छा आहे? पोइ इन करे मोमिन जेको आहे उहो हिते अची फाथो आहे दुनिया में, हमेशह जे लाइ हिते कोन आयो आहे मोमिन रहणु। हिते आयो थोरे अरसे जे लाइ इज़त ऐं आबरू सां ज़िंदगी गुज़ारणु। इज़त ऐं आबरू सां ज़िंदगी गुज़ारण जे लाइ ख़ुदा हिन खे मोकिलियो आहे हिते। इन करे हू चाहे थो त जेकर मुंहिंजा ॾींहं पूरा थियनि त मां वञा पंहिंजे वतन ते। हिते पंहिंजे पर में पाण सम्झो था मोमिन जो मौत बि सवलो कोन्हे साईं। रसूल फरमातो त मोमिन जेको आहे हिते रहे थो अहिड़नि माण्हुनि सां, दुनिया वारे माण्हुनि सां रही रही करे मोमिन बि नथो चाहे त मां मरां। मोमिन मरण नथो चाहे। अल्लाह तो फरमाए हदीस कुदसी में त मां मोमिन खे ज़बरदस्ती ऐं ज़ोरी मरण बि नथो चाहे। पोइ मोमिन नथो चाहे त मां मरां। हिते दुनिया वारनि सां रही करे, दुनिया जे माहौल में रही करे पोइ नथो चाहे त मां मरां, चए त मां हिते इन्हनि सां ई गॾु हुजां। पोइ हाणे ख़ुदा बि ज़ोरी मौत नथो ॾियसि। हाणे ज़ोरी मौत नथो ॾियसि त हाणे मोमिन जो मौत जेको आहे सवलो कोन्हे को। मोमिन जो मौत जॾहिं ख़ुदा जी मसलहत थींदी आहे, मां मोमिन खे मौत अचे ऐं मोमिन जी उमिरि पूरी थी वई आहे, ख़ुदा फरमातो त मां पोइ हिननि मोमिननि खे 5 पाकनि जी ज़ियारत थो करायां। 5 पाकनि जी ज़ियारत थो करायांसि। पोइ मोमिन पाण मूंसां इल्तिजा थो करे त साईं हाणे हिननि सां मां हुजां, होॾे न वञां। पोइ इन करे मोमिन जी मौत थींदी आहे। मोमिन जी मौत सवली कोन्हे। हाणे इन करे जनाब रसूल फरमाए थो त मोमिन मरण नथो चाहे, हुनखे ज़ोरी ऐं ज़बरदस्ती मौत कोन मिलंदी। पोइ हाणे जॾहिं न मरण चाहींदो उहो मौत अची वियसि। मौत अची वियसि उहो कीअं? मलकल मौत खे ख़ुदा हुकुम ॾींदो त हिन जी उमिरि पूरी थी वई आहे। जन्नत जे गुलनि मां हिकिड़ो गुल पटे वञी सिंघायसि। जन्नत जे गुलनि मां हिकिड़ो गुल मोमिन खे सिंघाइण सां मोमिन ते ग़मूदगी तारी थी वेंदी, उन में मोमिन जी मौत। हाणे हिते पाण सम्झो त हींअर अॼु बि मुआशिरे में लखे रुपया ख़र्च करे वञो था त ज़ियारत करे अचो। लखे रुपया ख़र्च करे था वञो त ज़ियारत करे अचूं। हिकिड़ो जेको अखरनि में अड़ियल माण्हू वकड़ ॾे छा ॾिसी आए, हे लख रुपया 2 लख रुपया ख़र्च करे छा ॾिसी आहे, उनखे सम्झाए नथो सघिजे साईं। हाणे अंदाज़ो लॻाए त मौला अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम फरमाए थो या हारो हमदान में यमुतियरनी, ए हाल से हमदानी जेको भी मरे थो मूंखे ॾिसे थो। 5 पाकनि जी ज़ियारत थी मोमिन खे, मौला अली अलैहिस्सलाम जी ज़ियारत थी। पोइ हाणे रसूल फरमाए थो त इहो मुसाफ़िर जेको फाथो आहे दुनिया में, इहो आज़ादी खां पोइ ख़ुशि थींदो, वेंदे बि ख़ुशि थींदो, ॻोठ बि ख़ुशि थींदो, पंहिंजे अज़ीज़नि सां मिली करे बि ॾाढो ख़ुशि राज़ी थींदो।